नाज़िन बे पासे अवांखे ठटे मां ख़बर ईंदासीं। सिंध जे सामूंडी बेटनि ते वफ़ाक़ जी वालार ख़िलाफ़ अवामी राब्ता कमेटी पारां रैली कढी वई आहे। बिल्कुलु नाज़िन, अवामी राब्ता तहरीक पारां मकलीअ खां ठटे ताईं रैली कढी वई आहे। अहम ख़बर अवांखे ठटो मां ॾियूं पिया, जिते सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ जे वालार ख़िलाफ़ रैली कढी वई आहे। रैली जा वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? जी, सिंध जे सामूंडी बेटनि ते वफ़ाक़ जी वालार समेत सिंध जे हक़नि जी हासिलात लाइ ऐं ख़ासि तौर ते सिंध जा जेके बुनियादी हक़ आहिनि इन्हनि जे हासिलात लाइ अवामी राब्ता तहरीक पारां मकड़ी खां ठटे ताईं हिकु एहतिजाजी मार्च करे रैली कढी वई आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीम जा अॻवान ऐं क़ौम परस्त बि शामिल थी विया आहिनि। अवामी राब्ता तहरीक जे अॻवाननि सरवर पलीजो, अमजद पलीजो, तंज़ीर ख़ासकेली, उन सां गॾोगॾु क़ौम परस्त अॻवान नवाज़ खान दौर, को बि अवामी तहरीक जे अॻवान अशरफ पलीजो, कोरित मज़ामत तहरीक जे सलमान जाकरो ऐं ॿियनि जी अॻवानी में मकड़ी खां ठटे ताईं एहतिजाजी मार्च कयो वियो आहे। मार्च में समाजी कारकुन समेत वॾे अंग में औरतुनि ऐं ॿारनि बि शिरकत कई आहे। उन मौक़े ते ज़ोरदार नारा हया विया आहिनि। अॻवान ने चयो आहे त सिंध जे सामूंडी बेटनि ते हिकु आर्डिनेंस ज़रिए वफ़ाक़ पारां वालार करण ऐं सिंध जा हक़ ग़ज़ब करण जी साज़िश खे रद्द करियूं था। सिंध खे यतीम खानो समझी लुटियो ऐं फुरियो पियो वञे। ख़ासि तौर ते सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो करे साहिली पट्टी ऐं कोहिस्तान जी ज़मीन ते वालार कई पई वञे। अहिड़ियुनि साज़िशुनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ जेके धुरियुनि जे पारां हलंदड़ तहरीक आहे, एहतिजाज आहे, उन सां गॾोगॾु अवामी राब्ता तहरीक ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ जेके सिविल सोसाइटी आहिनि उहे गॾु आहिनि। सिंध सां थींदड़ हर नाइंसाफ़ी ख़िलाफ़ भरपूर आवाज़ उथारियो वेंदो। उन मौक़े ते जेके अवामी राब्ता तहरीक जे अॻवाननि समेत जेके शरीक क़ौम परस्त अॻवान आहिनि या औरत अॻवान आहिनि, उन्हनि जे पारां मुतालबो कयो वियो आहे त जेके सामूंडी बेटनि ते कब्ज़े लाइ जारी कयल जेको सदारती आर्डिनेंस आहे उनखे फौरी तौर ते वापसि वरितो वञे ऐं सिंध जे जेके बुनियादी मसइला आहिनि, सिंध जे जेके हक़ आहिनि उन्हनि खे तस्लीम करण सां गॾोगॾु सिंध जा जेके वसीला आहिनि उन्हनि ते सिंध जे जेके हक़ खे तस्लीम कयो वञे ऐं सिंध जे माण्हुनि में जेका एहसास महरूमी पैदा थी रही आहे उनखे दूर कयो वञे। जी महबूब बिरोही, तफ़सील वॾी महिरबानी।